ॿिन ऐं टिन जे क़ाइदे खां पोइ असां चार जो क़ाइदो सिखंदासीं। चार जो क़ाइदो भी बिल्कुलु आसान है। कंहिं बि अंग जे एके ऐं ॾहाके सां ठहींदड़ अदद खे जेकॾहिं चौके जो खोड़ो लॻे थो त पोइ सॼे अदद खे चौके जो खोड़ो लॻी वेंदो। मिसाल जे तौर ते 52,300 हाणे हिन जे एके ऐं ॾाके जो ठहींदड़ अदद ॿ ॿुड़ियूं यानी ॿुड़ी आहे ऐं हर अंग खे ॿुड़ी जो खोड़ो लॻे थो ऐं जवाब ॿुड़ी अचे थो त हिन सॼी अदद खे चार जो खोड़ो पूरो वंडींदो। अहिड़े नमूने सां हिकु ॿियो मिसाल आहे 55,304 हाणे एकन ऐं ॾहाकन सां ठहींदड़ अदद चार आहे। ऐं उनखे चौके जो खोड़ो लॻे थो। जेकॾहिं उनखे चौके जो खोड़ो लॻे थो त हिन सॼे अदद खे चौके जो खोड़ो लॻी वेंदो। अहिड़े नमूने सां जेकॾहिं एकन ऐं ॾहाकन जो ठहींदड़ अदद खे चौके जो खोड़ो पूरो वंडे त सॼे अदद खे चार जो खोड़ो लॻंदो। हाणे अंगन जी जेका रेंज आहे जेकॾहिं उन्हनि मां कंहिं बि अंग खे चौके जो खोड़ो लॻे त सॼे दर्जे खे यानी सॼे अंग खे चौके जो खोड़ो लॻी वेंदो। पोइ ॿुड़ी ॾाको चार एका हुजनि, ॿुड़ी ॾाको अठ एका हुजनि या ॿ एका हिकु ॾाको हुजे 12 हुजनि, 16 हुजनि, 20 हुजनि, 24 हुजनि, 28 हुजनि, 32 हुजे या 36 हुजनि, 40 हुजनि, 44, 48। अहिड़े नमूने सां 52, 56, 60, 64, 68, 72, 76, 80, 84, 88, 92, 96 या डबल ॿुड़ी हुजे। पर इन्हनि खां अलावा जेकॾहिं को बि ॿियो अंग एकन ऐं ॾाकन में अचे थो त उनखे चौके जो खोड़ो न लॻंदो। तव्हांखे सिर्फ़ एकन ऐं ॾाकन जो ठहींदड़ अंग जे बारे में ख़बर हुअणु खपे। बाक़ी पोयां कहिड़ा बि अंग तव्हां रखो उनखे चौके जो खोड़ो ज़रूर लॻंदो। मिसाल 55,338 हाणे सिर्फ़ तव्हांखे 38 ते ई सोचणो आहे। तव्हांखे ख़बर आहे त नाई चौक 36 थियनि था, 38 खे चौके जो खोड़ो नथो लॻे, उन जे करे हिन सॼे दर्जे खे चौके जो खोड़ो कोन लॻंदो। मिसाल 92,35,562 हाणे तव्हांखे ॿियो सॼो अंग छॾे सिर्फ़ 62 खे ॾिसणो आहे। 62 में 2 एका ऐं 6 ॾाका आहिनि। 62 खे
चौंके जो खोड़ो नथो लगे, उन जे करे सॼे अंग खे चौंके जो खोड़ो कोन लॻंदो। उन खां अलावा जेकॾहिं असां 73 करोड़ 22,55,648 हाणे 48 खे चौंके जो खोड़ो पूरो वंडे थो, उन जे करे हिन सॼे अंग खे चौंके जो खोड़ो लॻी वेंदो। त केॾी न मज़े जी ॻाल्हि आहे जो तव्हां सिर्फ़ एके ऐं ॾाके मां इहो अंदाज़ो लॻाए सघो था त सॼे अंग खे चौंके जो खोड़ो लॻंदो या कोन लॻंदो।